सांगण में ख़बर ॾींदा हलो त रीजनल डायरेक्टर महोत्सव आला शहीद बेनज़ीराबाद खान मोहम्मद ज़रदारी पारां डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिस सांगण में खुली कचहरी मुनक़िद करे हाज़िर सर्विस ऐं रिटायर मुलाज़िमनि जा मसला ॿुधा ऐं इन्हनि खे फौरी हल करे पेंशन ऐं मुलाज़िमनि जा मसला हल कया। उन मौके ते खुली कचहरी खे ख़िताब कंदे महोत्सव आला चयो त अवाम जा मसला हल करण लाइ संदसि ही शहर अची इन्हनि जा मसला हल कया पिया वञनि। खुली कचहरी में रेवेन्यू, इरिगेशन, एग्रीकल्चर, पुलिस ऐं ॿियनि खातनि जा हाज़िर सर्विस ऐं पेंशनर्स पंहिंजा मसला पेश कया जेके फौरी तौर हल कया विया। उन मौके ते बुजुर्ग, पेंशनर्स, मर्द व ख़वातीन मीडिया सां ॻाल्हाईंदे महोत्सव आला जा थोरा मञिया। उन मौके ते डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिसर मोहम्मद सालेह अंसारी, हबीबुल रहमान ऐं गुलाम शेर डेपर पिण मौजूद हुआ, जंहिं बुजुर्ग पेंशनर्स खे पेंशन जे तरीक़े कार बाबति वाज़े ॼाण फराहम कई। महोत्सव आला टेज़री मुलाज़िमनि खे मुखातिब थींदे चयो त मुलाज़िमनि ऐं बुजुर्ग पेंशनर्स जा तमाम मसला हल कया वञनि। उन मौके ते तमाम खातनि जा ऑफिसर ऐं गुलजार अली, ह्यूमन राइट्स सुपर मेसी सांगड़ पिण मौजूद हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।